अरगुननि जो ॿियो हाकिम शाह हसन अरगुन। शाह हसन अरगुन शाह बेग जो पुटु, साॻिया पीउ वारा प्रकार, साॻियो ज़ुल्म, साॻी लठ ऐं साॻी तलवार। हिन सिंधियुनि सां तमामु घणियूं बेवाजिबियूं कयूं, ख़ासि तौर ते जॾहिं महमूद बखरी बखर में टिकियल हुयो ऐं उते सिंध में हिकिड़ी बग़ावत उथी रही हुई त धारे जा, ॾहर, सहता, महर, सोढा ऐं माछी इन्हनि जो गॾियल हिकिड़ो जेको आहे सो ईअं सम्झो त अॻियां रेज़िस्टेंट जो हिकिड़ो ट्रूप उथियो जंहिंखे हिननि कुचलण ते चाहियो। ऐं जॾहिं महमूद बखरी हसन बेग सां हुननि जी शिकायत कई, शिकायत करण वारनि में कुझु हितां जा मक़ामी सैयद मौजूदु हुया जेके बखर जे क़िले में रहिया पिए। गॾियल फ़ैसिलो, गॾियल हिकमत अमली इहा थी त सैयदनि खे जेके बखर जे क़िले में टिकियल हुया उन्हनि खे इहो चई करे उन मां क़िले मां कढियो वियो त तव्हांजी बेपर्दगी थींदी, हिते बादशाहनि जा ऐं जेका सो फ़ौजी अमलदारनि जा कुझु माण्हू रहंदा, उन जे करे तव्हांखे हिन क़िले मां ॿाहिरि निकिरणो पवंदो ऐं रोड जी तरफ़ हू जेको आहे सो उन्हनि खे लॾायो वियो। ऐं इन में हिकिड़ी ॿी जेका हिकिड़ी रेज़िस्टेंट जी कुवत थी, उहे धारे जा सरदार हुया जिन जी शिकायत बादशाह जे साम्हूं कई वई ऐं जंहिंजे लाइ मीर मासूम बखरी इहो ब्लेम हाणे थो काज़ी कादन ते, हालांकि काज़ी कादन ते इहो ब्लेम बिल्कुलु नावाजिबु आहे या काज़ी कादन सां बेवाजिबी आहे त धारे जा 47 धारे जा सरदार जॾहिं उन्हनि खे ख़बर पई अरगुननि खे त उन्हनि महमूद जो हुकुम नाहे मञियो त हुननि इन समूरे में जेको आहे सो उन्हनि खे 47 धारे जनि सरदारनि खे घुराए करे उनखे क़तल करे उन ब्रिज तां हुननि जो जेको आहे सो लाशूं हेठि दरियाह में उछलायूं वियूं हुयूं। हालांकि इहा साज़िश हुननि जी पंहिंजी हुई ऐं जंहिं साज़िश जो जेको आहे सो सिंधी माण्हू हिते ख़ाज थिया ऐं धारे जा उनखां पोइ ॿिया जेके बचा उहे घणो करे पंजाब तरफ़ लॾे विया या हिते जेके साता हुया, जेके चना हुया, माछी हुया, महर हुया, इहे नंढियूं नंढियूं जेका आहे सो मज़ामतूं हिते इन दौर में उथंदियूं रहियूं। हाणे हसन बेग अरगुन आख़िरी वक़्त ते अची पहुतो, हीउ बे औलाद हुयो ऐं हिन जो जेका सो हिनखे पुट जो औलाद कोन हुयो ऐं आख़िरी ॾींहंनि में हिनखे फालिज थी पियो ऐं घणो वक़्तु ही ॿेड़ी में गुज़ारींदो हुयो। ऐं जॾहिं 1555 में मरी वियो त हिन जी बेवा ईसा तुरखान जेको हिननि जो नौकर हूंदो हुयो उन सां शादी कई ऐं शादी करण जे करे माह बेगम हुनजो नालो हुयो औरत जो। इन शादी खां पोइ हुकूमत जो सिलसिलो तुरखाननि तरफ़ हलियो वियो ऐं ईसा तुरखान हुकूमत में अची वियो। हाणे ईसा तुरखान ऐं महमूद जंहिंजो अॻु में असां ज़िक्र करे चुकासीं, इन्हनि जो पाण में हिकिड़ो क्लेश रहियो। क्लेश सिंध जी दौलत ऐं इन ताईं थींदो आयो। तुरखाननि ऐं हू महमूद बखरी इन्हनि जे विच में हिकिड़ो 2-3 मारकाब थिया, 2-3 हुननि जे विच में जंगियूं थियूं। त इन खां पोइ वरी इतफ़ाक़ सां ईसा तुरखान जो जेको पुटु हुयो बाक़ी मिर्ज़ा बाक़ी, उहो पीउ खां कावड़िजी करे महमूद बखरी ॾांहुं हलियो वियो जंहिंखे हुन पनाह ॾिनी ऐं कुझु ॾींहं पाण टिकायईं ऐं हिननि जे विच में पोइ हिकिड़ो ठाह थी वियो ऐं इन्हनि ई ॾींहंनि में वरी जेको आहे सो ईसा तुरखान जो हिकिड़ो ॿियो पुटु मारिजी वियो जंहिंजे लाइ उहो उज़ुरखाई बि हुन कई महमूद बखरी ऐं हिननि जो पाण में हिकिड़ो ठाह रही। ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ हिते ईसा तुरखान गुज़ारे वियो ऐं बाक़ी तुरखान जे हवाले हुकूमत थी वई ऐं बाक़ी तुरखान जेको जॾहिं हुकूमत में अची वियो त हिन जे लाइ ईअं सम्झो त महमूद खे ईअं लॻो त ॼण हुकूमत मुंहिंजे ई हथ वस में आहे। बहरहाल तुरखाननि साॻे सिलसिले खे ज़ुल्म ऐं बरबरीयत खे जारी रखियो। हिते बाक़ाइदे कणाह ठहियल हूंदा हुआ जेके तेल जा कणाह हूंदा ऐं जेको माण्हू बग़ावत कंदो हो उनखे उन ॿरंदड़ तेल जे कणाहनि में उछलायो वेंदो हुयो। बाहियूं भरियल हूंदियूं, माण्हुनि खे बाहियुनि में उछलायो वेंदो हुयो। माण्हुनि जे मुंडियुनि जा हिते मीनार ठाहिया विया, माण्हुनि जूं खलूं लाइ उन्हनि में बोह भराए शहर जे ॿाहिरां चौक ते टंगे छॾींदा हुआ। ज़ुल्म, बरबरीयत, क़त्लो गारत, बाहियूं, ही अरगुननि ऐं तुरखाननि जो समूरो दौरु सिंध में इंतिहाई अनहमाक, इंतिहाई ख़तरनाक, इंतिहाई जेको आहे सो दुखदायक, ॾुखो ईंदड़, रोज़ राड़े ऐं बरबरीयत वारो दौरु रहियो आहे। सिंध इन दौर दौरान
हिकिड़े अहिड़े खूनी दौर मां गुज़री आहे, अहिड़े कर्बनाक दौर मां गुज़री आहे जंहिंजो न को अॻे तारीख़ में को मिसाल पे मिलियो, न को बाद में तारीख़ में को अहिड़ो मिसाल मिलियो। इन्हनि करतूतनि जे करे काज़ी कादन हिननि खां धार थी करे मके या मदीने तरफ़ हले वियो, जंहिंजी उते ई वफ़ात थी ऐं उते ई दफ़न थियो। ऐं हिननि जो जेको सिलसिलो हुयो सियासी तौर त इंतिहाई तबाह कुन, समाजी हवाले सां गुरबत अची वई, माण्हू सभु बल्कि समूरो अनाज साड़ियो वियो, हथरादू ॾुकर हिते सिंध में पैदा कयो वियो। इहो बि दौरु तुर्खाननि जो ई दौरु हुयो। त ईअं इन में सिंध तमामु घणो भोॻियो। ऐं होॾां जॾहिं अकबर गुज़ारे वियो त हुनजो पुटु जहांगीर हिते हिकिड़ो नओं मंज़रनामो आंदो ऐं हिते हुन पंहिंजा मुग़ल गवर्नर हिते मोकिलणु शुरू कया ऐं मुग़लिया दौरु शुरू थियो। अरगुननि, तुर्खाननि ऐं मुग़लनि जे दौर दौरान तमामु वॾा शाइर हिते पैदा थिया, छाकाणि त हर रेज़िस्टेंस किथां न किथां उथंदी आहे। उन्हनि शाइरनि जी मुख़्तसिर फ़हरिस्त पीर मोहम्मद लखवी उरूज़ जो पहिरियों शाइर हिन दौर में पैदा थियो। मखदूम नूह, शाह करीम, शाह लुत्फुल्ला कादरी, उस्मान एहसानी, शाह इनायत रिज़वी जंहिंजो पाण ज़िक्र कंदासीं अॻिते हली, मियो ईसा शेख लाड जो, काज़ी उस्मान दरबेलाई, मखदूम वनियो, सैयद अली सानवी, मखदूम नूह जा के मुरीद हुआ, दर सलाउद्दीन ऐं ॿिया के हैदर सनाई, इन तरह जा ॿिया बि शाइर आहिनि। असां शाइरनि ते ऐं हिननि दौर जे अदबी ऐं इल्मी विरसे ते ॿी एपिसोड में ॻाल्हाईंदासीं।